अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु जेका सिंध यूनिवर्सिटी जे बारे में इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे। सिंध यूनिवर्सिटी एडमिट कार्ड इशू करणु स्टार्ट करे छॾिया आहिनि। जिन्हनि जा चालान वेरीफाई थी विया आहिनि उन्हनि खे एडमिट कार्ड इशू कया विया आहिनि। एडमिट कार्ड उन्हनि ई कैंडिडेट्स जा इशू कया विया आहिनि जिन्हनि जी पहिरें फेज़ में टेस्ट थींदी। त जिन्हनि खे एडमिट कार्ड न इशू थिया आहिनि उहे परेशान न थियनि, उन्हनि जा नेक्स्ट फेज़ में एडमिट कार्ड इशू कया वेंदा। अचो त ॾिसूं था एडमिट कार्ड कीअं डाउनलोड कबो। सभिनी खां पहिरियां तव्हां admission.usind वारे पोर्टल ते वेंदव जिते तव्हां अप्लाई कयो आहे। हिते तव्हां पंहिंजो CNIC ऐं पासवर्ड लिखंदव। जी तव्हां NIC ऐं पासवर्ड लिखंदो तव्हांजो फॉर्म जो डैशबोर्ड अची वेंदो ऐं हिते ही ॾिसो एडमिट कार्ड जो कॉलम आहे। त एडमिट कार्ड जे कॉलम ते क्लिक कंदासीं। क्लिक हेयर टू प्रिंट एडमिट कार्ड। जंहिंजा एडमिट कार्ड अची विया हूंदा उन्हनि खे एडमिट कार्ड शो कंदो। हीअ असां क्लिक हेयर था कयूं हिते एडमिट कार्ड जे लाइ। ही ॾिसो हिन कैंडिडेट खे एडमिट कार्ड इशू थी चुको आहे ऐं इन जी जेका टेस्ट डेट आहे उहा 31 आहे। कुझु स्टूडेंट्स अहिड़ा हूंदा जिन्हनि लेट सां फॉर्म फिल कयो हूंदो, उन्हनि खे एडमिट कार्ड अञा इशू न थियो हूंदो, त उन्हनि खे टेंशन वठण जी ज़रूरत न आहे। आहिस्ता आहिस्ता सभिनी जा फॉर्म वेरीफाई थींदा ऐं सभिनी खे एडमिट कार्ड इशू थींदा। तव्हांखे ख़बर आहे हिन वारे टेस्ट फेज़िस में थींदी, त तव्हां टेंशन न वठो ऐं वेट कयो पंहिंजे एडमिट कार्ड अचण जो। जिन्हनि लेट फॉर्म फिल कयो आहे उन्हनि जा एडमिट कार्ड बि थोरो लेट सां ईंदा। अगरि वरी बि अव्हांखे लॻे थो तव्हांखे को इशू आहे, अव्हांजे फॉर्म में को इशू आहे, तव्हां admission@usind.edu.pk ते मेल करे सघो था। तव्हां ऑफिस टाइमिंग में उन्हनि जे नंबर ते ॻाल्हाए सघो था। ही उन्हनि जा फ़ोन नंबर्स ॾिनल आहिनि ऐं ऑफिस टाइमिंग 9 खां 5 बजे ताईं आहे। ऑफिस टाइमिंग 9 खां 5 बजे ताईं आहे। इट मीन्स तव्हांखे ऑफिस टाइमिंग में ई कॉल करणी पवंदी। वधीक इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं हर इंफॉर्मेशन अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।